अस्सलामुअलैकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। सभ खां पहिरीं तव्हांखे अहम ख़बरुनि खां आगाह कंदा हलूं। सिंध समेत सॼे मुल्क में आशूर जो ॾिहाड़ो अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। हर तरफ़ या हुसैन जूं सदाऊं बुलंद आहिनि। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास ऐं ॿियनि वॾनि शहरनि में मातमी जुलूसनि जे गुज़रगाहनि ते मोबाइल फ़ोन सर्विस बंदि कई वई आहे। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जान निसारनि जी लाज़वाल क़ुर्बानीनि जी यादि में अॼु सॼे मुल्क जे नंढनि वॾनि शहरनि में 10 मुहर्रम आशूर ॾिहाड़े जा हज़ारे मातमी जुलूस कढिया पिया वञनि। लाहौर, कोयटा, पेशावर ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में सख़्त सिक्योरिटी हेठि मातमी जुलूस बरामद थी रहिया आहिनि, जेके पंहिंजनि रिवायती रस्तनि तां मंज़िल तरफ़ रवां दवां आहिनि। कराची में मरकज़ी जुलूस निश्तर पार्क खां बरामद थियो, जेको एम.ए. जिनार रोड, तिब्बत सेंटर, बोल्टन मार्केट खां थींदो हुसैनिया ईरानिया ते नहर थींदो। जुलूस खां अॻु योम आशूर जे मरकज़ी मजलिस निश्तर पार्क में सुबुह 8 वॻे थी, जंहिंखे अलामा पन्हा हुसैन नक़वी ख़िताब कयो। हैदराबाद में कदमगाह मौला अली तां मरकज़ी मातमी जुलूस या हुसैन जी सदाउनि सां बरामद थियो, जेको रिवायती रस्तनि ते रवां दवां आहे। शहर जे हर नंढे वॾे इलाइक़े मां मातमी जुलूस बरामद थी रहिया आहिनि। हज़ारे अज़ादार सीना ज़नी ऐं नुहा ख़्वानी करे रहिया आहिनि। मीरपुर ख़ासि, नवाब शाह, टंडो मोहम्मद ख़ान, टंडो अलहयार, टंडो ॼाम, मटियारी, डिघड़ी, उमरकोट, नवकोट, झुडो, कुंडरी, कोट गुलाम मोहम्मद, मिठी, थरपारकर, डीपलो, बदीन, सरहाड़ी, ठट्टो, चूहड़ जमाली, मकली, पंगरियो, बचलपुर ऐं ॿियनि शहरनि में अज़ादारी ऐं सीना ज़नी कई पई वञे। ॼाम शोरो, कोटड़ी, थाणो बुला खान, सेवण, भानसैदाबाद, न्यू सैदाबाद, दादू, मेहर, नसीराबाद, लाड़काणो, नवदेरो, कंबर, शहदादकोट, शिकारपुर, सखर, पनवाकिल, घोटकी, कश्मोर, तंगवाणी, जेकमाबाद, दाव, झानपुर ऐं ॿियनि शहरनि में बि मातमी जुलूस बरामद थी रहिया आहिनि। समूरनि नंढनि वॾनि शहरनि में मातम हुसैन बर्पा आहे। लंगर, न्याज़ ऐं सबीलनि जो एहतमाम कयो वियो आहे। गुज़िरियल राति मटियारी में करबला जे शहीदनि ऐं साइण ज़ैनब सलामुल्लाह अलैहि जी सुन्नत मुताबिक़ अज़ादार हुसैनी पेरे उघाड़ा क़दीमी बाहि जो मातम बर्पा करे भेटा पेश कई। रुकनबुर्ड़ा में हुसैनी इमाम बारगाह बबर कॉलोनी मां यूसी चेयरमैन नवाब ख़ान बबर जी अॻवाणी में हर साल जीअं शहज़ादे क़ासिम घोट जी सेज जो तारीख़ी मातमी जुलूस बरामद थियो। नाज़रीन, असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। ॾिसंदा रहो सिर्फ़ एसएस न्यूज़ वेब चैनल।